अस्सलाम वालेकुम क्लास। मां आहियां अल्ताफ़ अहमद कोलाची, तव्हांजो इंग्लिश टीचर। तव्हां सभिनी खे वेलकम कयां थो नईम स्पिरिचुअल अकेडमी में। अच्छा, अॼु असां बाक़ाइदा क्लासिस जो आगाज़ कयूं था पिया ऐं शुरूआति इंग्लिश जी असां शुरू कयूं था पिया पार्ट्स ऑफ स्पीच खां। तरतीब सां हलंदासीं, जेको मां तव्हांखे सिलेबस ॾिनो आहे इंशाअल्लाह उन सां। सभ खां पहिरियों आहे पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच खे काइंड्स ऑफ वर्ड्स बि चयो वेंदो आहे, लफ़्ज़नि जा क़िस्म। हाणे काइंड्स ऑफ वर्ड्स या पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिश में घणा आहिनि? 8 आहिनि। नाउन, प्रोनाउन, वर्ब, एडजेक्टिव, एडवर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन एंड इंटरजेक्शन। इंशाल्लाह इन्हनि खे वन बाय वन पढ़ंदासीं। अॼु सभ खां पहिरियों पार्ट ऑफ स्पीच या काइंड ऑफ वर्ड असां वटि आहे नाउन। नाउन खे सिंधी में सॾिबो आहे इस्म। हाणे नाउन वर्ड जी जेका ओरिजिन आहे, नाउन वर्ड लातीनी ॿोली जो वर्ड नोमेन खां वरितल आहे। लातीनी ॿोली में नोमेन लफ़्ज़ जी माना आहे नेम, यानी नालो, कंहिं बि शइ जो नालो। को बि अहिड़ो लफ़्ज़ जंहिंसां असां उन शइ खे सुञाणींदा हुजूं, सॾींदा हुजूं, उन खे छा सॾिबो आहे? उन शइ जो नालो सॾिबो आहे। ऐं उन नाले खे इंग्लिश पार्ट्स ऑफ स्पीच जे कहिड़ी कैटेगरी में, कहिड़े वर्ड में विझिबो आहे? नाउन में। नाउन इज़ अ नेमिंग वर्ड। नाउन नाले वारो लफ़्ज़ आहे, कंहिं बि शइ जो नालो जंहिंसां असां उन शइ खे सुञाणींदा हुजूं। पेन, कागज़, क्लिपबोर्ड, मोबाइल, अल्ताफ़, अमेरिका, पाकिस्तान, ॾहरकी, मीरपुर माथेलो, घोटकी, इहे सभु नाला आहिनि। हाणे मिसाल तौरु अली, इंसाननि जो कंहिंजो बि इंसान जो नालो हुजे। पैरट, पखियुनि जो नालो। काऊ, जानवरनि जो नालो। टेबल, बेजान शयुनि जो नालो। चेयर, बेजान शयुनि जो नालो। कंप्यूटर, डिवाइस, मशीन। अर्थ, प्लैनेट जो नालो। स्काई, आसमान, ETC वग़ैरह वग़ैरह। हाणे जीअं सेंटेंस में तव्हांखे लिखियलु आहे अहमद ड्रिंक्स वाटर, अहमद पाणी पीए थो। हाणे इन जुमिले में नाउन कहिड़ा इस्तेमालु थियल आहिनि? हिकु अहमद नालो आहे, ॿियो वाटर नालो आहे, हिकिड़ी शइ जो जेका असां इस्तेमालु कंदा आहियूं, जेका असां पीअंदा आहियूं। अच्छा, उन खां अॻिते असांजो आहे काइंड्स ऑफ नाउन। नाउन जा क़िस्म। हाणे नाउन जा टोटल तौर ते 5 क़िस्म आहिनि। अॼु असां सिर्फ़ु 2 पढ़ंदासीं, छो त चवंदा आहिनि क्वालिटी इज़ बेटर दैन क्वांटिटी। एतिरो खाओ जेतिरो हज़म करे सघो, एतिरो पढ़ो जेतिरो सम्झी सघो। आराम आराम सां हलंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला इहा असांजी ज़िम्मेदारी आहे। जेको सिलेबस तव्हांखे ॿुधायो वियो आहे, ॾिनो वियो आहे, इंशाअल्लाह उहो टाइम सिर कंप्लीट थींदो। तव्हां बसि उन ते कंसंट्रेट कयो जेको तव्हांखे पढ़ायो थो वञे। उन खां पोइ आहे काइंड्स ऑफ नाउन। नाउन जा क़िस्म जेको आहे कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरियों आहे प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन माना इस्म ख़ासि। हाणे इस्म ख़ासि, नाले वञण जी ज़ाहिरात, ख़ासि नाला, ख़ासि शयुनि जा नाला। हाणे जीअं होली क़ुरान। हाणे ख़ासि नालनि जा मुराद उन जहिड़ियूं शयूं दुनिया में ॿी कान हुजे, उन खे प्रॉपर नाउन चइबो आहे। इस्म ख़ासि, उहा शइ बि ख़ासि हूंदी, उन जो नालो ई ज़ाहिर ख़ासि हूंदो। होली क़ुरान, क़ुरान पाक, बाइबल, ईसाइनि जी ख़ासि किताबु आहे। मीरपुर, हाणे दुनिया में मीरपुर घणा आहिनि? न आहिनि घणा। घोटकी हिकु आहे। काशिफ़, हाणे काशिफ़ नाले जा घणा माण्हू आहिनि, लेकिन हर इंसानु पंहिंजी जॻह ते इम्पॉर्टेंट आहे, इन जे करे इन खे प्रॉपर नाउन में रखियो आहे। अमेरिका दुनिया में हिकु ई आहे। अर्थ, प्लैनेट्स मञा सिर्फ़ु हिकु ई आहे जंहिं ते इंसानु रहे थो पियो। इंग्लिश ॿोली आहे हिकु, वग़ैरह वग़ैरह। इहे प्रॉपर नाउन आहिनि। अच्छा, उन खां पोइ ॿिया हूंदा आहिनि कॉमन नाउन। इसमें आम शयूं ऐं उन्हनि जा नाला। मिसाल तौरु टेबल, हाणे दुनिया में खरबें अरबें टेबल्स आहिनि। पेन, दुनिया में अरबें खरबें पेन्स आहिनि। बुक, तमामु घणा किताब आहिनि। मैन, तमामु घणा माण्हू आहिनि। बर्ड, तमामु घणा पखी आहिनि। तमामु घणा छोकिरा आहिनि, बॉय। गर्ल, तमामु घणियूं छोकिरियूं आहिनि। तमामु घणियूं मोबाइलूं आहिनि। प्लैनेट, तमामु घणा सयारा आहिनि। ठीकु आहे न? हाणे तव्हां ॾिसो था, जॾहिं प्लैनेट जी ॻाल्हि कजे थी त इसमें आम आहे। जेकॾहिं इन खे ख़ासि करिणो आहे त असां नालो खणंदासीं अर्थ जो। जेकॾहिं बॉय, हे इसमें आम आहे, दुनिया में तमामु घणा छोकिरा आहिनि। जेकॾहिं असांखे इन खे ख़ासि करिणो आहे त काशिफ़ चवंदासीं, हे प्रॉपर थी वेंदो, हे कॉमन थी वेंदो। गर्ल आम आहे, जेकॾहिं नालो खणंदासीं शाज़िया, ख़ासि थी वेंदो। हाणे कंट्री आम नालो आहे, इसमें आम आहे। अमेरिका चवंदासीं त इसमें ख़ासि थी वेंदो। उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वेंदो। इन खां अॻिते इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में हलंदासीं। महिरबानी।